अस्सलाम वालेकुम, क्या हो? खुश हो? उम्मीद कयां तो अवां सब ठीक ठाक हूंदा। अवां सभिनि खे भली कार खुश आमदीद मुझे सिंध विद शोएब चैनल ते। अॼु मां मौजूदु आहियां फिल्म जी रिकॉर्डिंग ते एज़ ए कैमरामैन DOP। अॼु जेको मुंहिंजे बैकग्राउंड पोयां ॾिसो पिया तव्हां लोकेशन, अॼु लोकेशन ते असां मौजूदु आहियूं। हैदराबाद जी सुठो लोकेशन आहे, कारी मोरी ॾांहुं हींअर हलूं पिया असां अॻिते, जिते असांजा मेल मॉडल मेल फीमेल ऐं सभु असां सां गॾु मौजूदु आहियूं। हुते हलूं था की ॾेखारियूं था तव्हांखे अॼु जी रिकॉर्डिंग ॾेखारींदासीं की रिकॉर्डिंग अॼु कीअं थींदी आहे। अॼु मां मौजूदु आहियां हिते रिकॉर्डिंग जे सेट ते, तव्हांखे ॾेखारींदासीं त अॼु एक्टर ऐं जीअं रियल रिकॉर्डिंग कीअं थींदी आहे, रीटेक केॾी महिल केॾा थींदा आहिनि। अचो था तव्हांखे ॾेखारियूं था रिकॉर्डिंग। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो पोयां मेकअप थी रहियो आहे असांजे आर्टिस्टनि खे, ऐं असां सां गॾु अली चयो, अली असां सां गॾु बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे। पाण पंहिंजी यूट्यूब जे चैनल लाइ वीडियो ठाहे रहियो आहे। ऐं पाण वालेकुम सलाम शोएब भाई, कैसे हो? ठीक हो यार? ठीक ठाक। आप भी माशाल्लाह काम कर रहे हो अपने यूट्यूब चैनल के लिए। तो आप अपने कंटिन्यू रहो, तब तक मैं अपने दूसरे जो दोस्त हैं उनकी वीडियो दिखाता रहूँ अपने व्यूवर्स को। ये देखिए आप पीछे, और आपको मज़ीद और अपडेट दिखाते रहेंगे कि रिकॉर्डिंग कैसी होती है और फिल्म में सीन रीटेक कैसे होते हैं, कैमरामैनिंग कैसी होती है, और मज़ीद आपको दिखाते रहेंगे। मेरी हाल ऐसे हो गई कि गर्मी बहुत है यहाँ पर, बहुत टफ गर्मी है माशाल्लाह से। अली भाई भी तो गर्मी बहुत है। हाँ, ये गर्मी आज मैं सोचता हूँ कि इस वीडियो पे ऊपर ये सॉन्ग लगाना चाहिए। तब तक के लिए थोड़ा वेट करें और मज़ीद आपको दिखाते रहते हैं। हलो तो असां हिकिड़ो मिनट अली, असांजी ॿी जेकी टीम आहे वो अची ॾेखारो था असांजे रूम में। ये ॾिसी रहिया आहियो असां सां गॾु ॿी जेकी टीम आहे, असां सां गॾु हीरो, असां सां गॾु हीरोइन, असां सां गॾु डायरेक्टर पोयां ॾिसो मौजूदु आहे। ऐं हिन ॾिसो असांजी हीरोइन ख़ुदि मेकअप करे रही आहे, ॾिसो। ऐं असां सां गॾु हाजी साहब बि आहे, औरंगज़ेब सतो बि आहे, ऐं सोनू मिर्ज़ा मैडम बि आहे, ऐं असां सां गॾु डायरेक्टर अनवर चौधरी साहब बि आहे बैकग्राउंड में। हिन गर्मी ॾाढी टफ लॻी पई आहे। ऐं असां सां गॾु जेको हींअर बॉस आहे उहो असांजे बैकग्राउंड जे पोयां ॾिसी रहियो था। मज़ीद तव्हांखे अपडेट वरी वधीक ॾेखारींदा रिकॉर्डिंग जे दौरान की रिकॉर्डिंग कीअं थींदी आहे। मैं तुम दोनों को देख लूंगी। अरे जाएगी तो देखेगी ना। सिकंदर, सलाम गाजी को कैद खाने में डाल दो। छोड़ो मुझे। ठीक है, दोनों जने देख ले। फिलहाल हिन वीडियो के लाइक कमेंट शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूर कयो सिंध विद शोएब चैनल के, ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि शेयर कयो, पंहिंजे जेके फैमिली मेम्बर आहिनि उन्हनि खे बि शेयर कयो। मज़ीद वीडियो तव्हांखे अञा अपलोड करे तव्हांखे ॾेखारींदासीं, तव्हांजे नज़र ते पेश कंदासीं। त असांजो जेको चैनल आहे सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट्स कयो ऐं बेल आइकन खे क्लिक ज़रूरु कयो, छाजे करे कि नई वीडियो आहे तव्हां लाइ जॾहिं बि यूट्यूब खोलींदा चैनल त मुंहिंजो चैनल तव्हांजे साम्हूं। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखियो।